अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हांखे कंहिं मुक़रर मुद्दत लाइ पाण में कर्ज़ ॾे वठि करियो त उनखे लिखंदा कयो ऐं ॿिन्ही धुरनि जे विच में इंसाफ़ ऐं दयानतदारी सां हिकु शख़्स दस्तावेज़ लिखे ऐं जंहिंखे अल्लाह लिखण पढ़ण जी क़ाबिलियत बख़्शी आहे उनखे लिखण खां इनकार करणु न घुरिजे ऐं जंहिं ते हक़ आहे जेको कर्ज़ वठण वारो आहे उहो पंहिंजे कर्ज़ जी अदायगी जा शर्त ठीक ठीक लिखाए ऐं पंहिंजे रब खां ॾियणु घुरिजेसि ऐं जेको मामिलो तइ थियो आहे उन में का बि खोट या कमी न करे। जेकॾहिं कर्ज़ वठण वारो एतिरो बेसमझ या ज़ईफ़ या कमज़ोर या नातवान आहे या लिखाए नथो सघे त उनजो वारिस इंसाफ़ सां लिखाए ऐं पंहिंजे मर्दनि मां ॿिनि मर्दनि जी उन ते शाहिदी लिखाए वठो ऐं जेकॾहिं ॿ मर्द न हुजनि त हिकु मर्द ऐं ॿिनि औरतुनि खां शाहिदी कलम बंदि करायो, छाकाणि त जेकॾहिं हिकु औरत भुलिजी वञे त ॿी खेसि यादि ॾियारे ऐं शाहिद अहिड़ा करियो जेके अमी पसंदि करियो ऐं ॿिन्ही तरफ़नि खां क़ाबिल क़बूल हुजनि ऐं जेकॾहिं शाहिदनि खे शाहिदी लाइ सॾियो वञे त उन्हनि खे इनकार न करणु घुरिजे। मामिलो ख़्वाह नंढो हुजे ख़्वाह वॾो हुजे, वक़्त या मुद्दे मुक़रर लाइ दस्तावेज़ लिखण में सुस्ती न कंदा करियो ऐं अल्लाह वटि ही तरीक़ो ज़्यादा इंसाफ़ वारो आहे ऐं उहो शाहिदीअ खे सिधो ऐं मज़बूत रखे थो ऐं तव्हांखे शक खां बचाए थो, सवाइ उनजे जेकॾहिं का ॾेती लेती या वापार रूबरू ऐं हथो हथ कयो था ऐं उनखे न लिखायो वञे त को बि हर्ज न आहे, पर तिजारती मामले ते करण वक़्तु शाहिद कंदा करियो ऐं यादि रखो त कॾहिं बि दस्तावेज़ लिखंदड़ ऐं शाहिद खे सतायो न वञे। जे ईअं कंदो त बेशक गुनाहगार थींदो ऐं अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो। अल्लाह तव्हांखे हर तरह जी सही कम करण जी तालीम ॾे थो ऐं अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो ऐं दस्तावेज़ लिखण लाइ तव्हांखे को कातिब न मिले त का शइ गह या ज़ेवर लाज़मी गिरवी रखो। पर जेकॾहिं को कर्ज़ ॾियण वारो शख़्स बग़ैर अमानत रखण जे कंहिं ते इतबार या भरोसो करे कर्ज़ वठण वारे खे अमीन सम्झे कर्ज़ ॾे त हू कर्ज़ वठंदड़ उहो कर्ज़ अमानत वापसि करे ऐं पंहिंजे पालणहार अल्लाह खां ॾिजे ऐं शाहिदी हरगिज़ न लिकायो। खणी केतिरी लालच ॾिनी वञे या केतिरो बि ख़तरो हुजे या ढिॼारियो वञे या धमकी ॾिनी वञे जेको शाहिदी लिकाए थो त यकीनन उन जी दिलि गुनाहगार आहे ऐं तव्हां जेको कुझु करियो था अल्लाह ताला उन खां चङी तरह बाख़बर आहे।